दोस्तों अस्सलाम वालेकुम, मां हुसन अब्बास आहियां। कल दादूअ में अमन मार्च हुयो मौलाना राशिद महमूद सूमरे साहब जो। उन अमन मार्च में एक पुलिस एहलकार जंहिंखे सिंधी टोपी पातल आहे, अजरक कुल्हे ते आहे, उन खां सवाल कया त साईं, सिंध में एॾी वॾी महांगाई हुई, बदअमनी आहे ऐं ज़ुल्म बर्पा आहे, तव्हां मुसलसल ख़ामोश रहिया आहियो। इन्हनि सवालनि जा जवाब ॾियो। सवालनि जो जवाबु ॾियण जे बजाए मौलाना साहबु उन ते कावड़िजी पियो, ॾमिरजी पियो ऐं उनखे घटि वधि बि ॻाल्हायईं, उनजी तज़लील करायईं, उनखे बुछड़ो करायईं ऐं आख़िर में DSP खे हुकुम ॾिनई त हिन पुलिस एहलकार खे गिरफ़्तार कर। मौलाना साहब जो एॾो वॾो रिएक्शन हैरान कुन हुयो। हीउ सियासी माण्हू त न पियो लॻे, हीउ त निज हिकिड़े क़िस्म जो डिक्टेटर पियो लॻे। मूं अॻु बि चयो आहे त जमियत उलमा इस्लाम सिंध खे यरगमाल बनाइण थी चाहे। सवाल पुछण ते एॾो वॾो रिएक्शन ॾियणु सम्झ खां बालातर हुयो। ईअं को डिक्टेटर बि न करे जीअं मौलाना राशिद महमूद सूमरो कयो। सवाल पुछण जो बि कंहिंखे हक़ु न आहे त पोइ तूं सियासत बि न कर, तूं वञी कंहिं मुले बि, तूं वञी कंहिं ख़ुताबी वञी थी किथे, जेकॾहिं तव्हांजो एॾो वॾो रिएक्शन आहे त। ऐं DSP डप में अची हुनखे पुलिस एहलकार खे क्वार्टर घाट करे छॾियो आहे। तव्हां सोचो, जेकॾहिं हिननि मुल्हनि खे थोरो बि इक़्तिदार मिले त हीअ सॼी सिंध खे यरगमाल बणाए छॾींदा। हीअ सॼी सिंध खे हिननि बर्बादु कयो आहे मुल्हनि, पीपल्स पार्टी सां गॾिजी, ऐं हाणे वरी पीपल्स पार्टी खे ब्लैकमेल करण जे लाइ हिननि जा एहतिजाज हलनि पिया। हीअ एॾा क़िस्म जा जेके आहिनि से हिननि में का अदम बर्दाश्त, माना हैरानगी आहे त हिननि में बर्दाश्त जो मादो कोन्हे को। हिननि खां कोई सवाल न करे, हिननि खां कोई पुछे बि न। हीअ रोडनि रस्तनि ते पंहिंजे मर्ज़ी जी सियासत कनि, माण्हुनि खां कोई सवाल न करे। कुझु ॾींहं पहिरियां शिकारपुर ज़िले में हिननि जे हिकिड़े आलिम खां मोबाइल खसिजी वई त शिकारपुर जे SP ॻोठ पे ड्राथा हिननि जे प्रेशर में अची करे। हीअ एॾा वॾा ज़ालिम आहिनि। माना पुलिस एहलकार जो इहो ॾोह हुयो जो हुन सवाल, छा पुलिस एहलकार सवाल नथो करे सघे छा पुलिस एहलकार हिन समाज जो हिसो न आहे छा पुलिस एहलकार खे इहो हक़ु न आहे त हू पंहिंजे सियासतदान खां, लीडर खां कोई सवाल करे? पुलिस एहलकार तव्हांजी हिफ़ाज़त कनि था, पुलिस एहलकार तव्हांजे दरनि ते ड्यूटियूं ॾियनि था, पुलिस एहलकार तव्हांजे गाॾियुनि जा दरवाज़ा खोलनि था, पुलिस एहलकार राति सॼी जाॻनि था, तव्हां सुम्हो था, पर पुलिस एहलकार सवाल न पुछे। आउं सम्झां थो त सिंध जे पुलिस एहलकारनि खे घुरिजे त अहिड़नि मुल्हनि ऐं जेके पुलिस एहलकारनि जी तज़लील कनि था सियासतदान, उन्हनि खे जूते जे नोक ते रखनि। असां जॾहिं बि हिननि मुल्हनि खे सचु चयो आहे, हिननि असांखे गारियूं ॾिनियूं आहिनि। असांखे त परेशानी का बि कान्हे का। असांखे ख़बर आहे त हीउ यज़ीदी नस्ल जो टोलो आहे जेको सिंध खे यरगमाल बनाइण थो चाहे। असांखे ख़बर आहे त हीउ धाड़ेल आहिनि, हीउ ॾाढी पोश धाड़ेल आहिनि। हीउ इस्लाम जे आड़ में दादागिरी कनि था। हीउ इस्लाम जे आड़ में हीउ पंहिंजो हिकिड़ो पंहिंजो कानून मुड़णु चाहिनि था। ऐं शदीद मज़मत कयां थो। मूंखे ख़बर आहे ही मुंहिंजे गुज़िरियल पोस्ट ते हिननि 500 गारियूं ॾिनियूं, अॼु ही 5000 ॾींदा। आमीन आमिना सदकना। पर पुलिस एहलकार जी जेका तज़लील थी आहे, असीं हुनजी मज़मत कयूं था। SP जे दादू खे खपे त गैरत जो मुज़ाहिरो करे ऐं मौलाना राशिद महमूद सूमरे ते केस दाख़िल करे। IG खे नोटिस वठणु खपे, DIG खे नोटिस वठणु खपे। जेकॾहिं पुलिस ऑफिसरनि में गैरत हूंदी त उहे हिन मौलाना राशिद महमूद सूमरे ऐं हिन जा जेके फ़ौज आहे, निजी फोर्स, उन ते केस दाख़िल कंदा।